करे रहिया आहियूं गॾाप मां, जिथे सुपर हाईवे फ़कीरा ॻोठ भरिसां रोड तां हिकु शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो, सुञाणप न थी सघी। फौती जी उमिरि 35 खां 40 साल लॻी रही आहे। वारसनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। सुपर हाईवे फ़कीरा ॻोठ भरिसां रोड तां हिकु शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। फौती जी उमिरि 35 खां 40 साल लॻी रही आहे। वारसनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, पुलिस जो इहो चवणु आहे। गॾाप मां ख़बर आहे, जिथे सुपर हाईवे फ़कीरा ॻोठ भरिसां रोड तां हिकु शख़्स जो लाश हथ कयो वियो आहे। फौती जी उमिरि 35 खां 40 साल लॻी रही आहे। सुञाणप न थी सघी आहे। पुलिस जो चवणु आहे त वारसनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे गॾाप मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सुपर हाईवे फ़कीरा ॻोठ भरिसां जेको आहे 2 ॾींहं पुराणो नौजवान जो लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खे जेको आहे मक़ामी अस्पताल बाद जेको आहे सर्द खाने मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो लाश 2 ॾींहं पुराणो आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। वारसनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। जीअं ई उन जा वारस मिलंदा त पोइ ख़बर पवंदी त लाश जी सुञाणप बि थींदी ऐं ख़बर पवंदी त हिन जी मौत जो कारण छा आहे। जी ठीकु आहे मंज़ूर, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।